अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मौजूदु आहियां हिन वक़्तु कंबर शहर में ऐं असां अॼु कंबर शहर खे एक्सप्लोर कंदासीं। मूंसां गॾु मौजूदु आहिनि सर निसार बुरड़ो, साईं मुख़्तियार राहूजो, फ़हीम चांडियो, सदाम चांडियो ऐं सलीम चांडियो। अॼु असां निकिता आहियूं ॿिनि बाइकुनि ते कंबर शहर घुमण जे लाइ। पहिरियों जेको असां स्टॉप कयोसीं ऐं जेको तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं उहो मशहूरु चौक आहे कंबर जो, जंहिंजो नालो आहे भुट्टो चौक। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो चौक जे नाले सां ही चौक तमामु घणो मशहूरु आहे ऐं कंबर शहर जो हिकु मरकज़ी ऐं तमामु मारूफ़ चौक आहे। हिन चौक ते फ़ोटो स्टूडियो, मोबाइलनि जा दुकान, वॾा वॾा दुकान, सब्ज़ी फ्रूट, रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। हिन चौक ते हर वक़्तु तव्हांखे रश नज़र ईंदी ऐं नंढा नंढा कारोबारी बि तव्हांखे हिन भुट्टो चौक ते नज़र ईंदा। उन खां पोइ असांजो वञणु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइब्रेरी ॾांहुं थियो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाइब्रेरी कंबर शहर जी अहम इल्मी सक़ाफ़ती ऐं तालीमी मरकज़ मां हिकु आहे। लाइब्रेरी में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हज़ार खां वधीक किताब मौजूदु आहिनि। लॻभॻि उहे अंग अखर आहिनि, बाक़ी सरकारी लिस्ट मूजिबि वधीक बि थी सघनि था। हीअ लाइब्रेरी नौजवाननि जे लाइ हिकु पुरअमन मुताले करण जी बहितरीनु जाइ आहे। केतिरा ई शागिर्द दाख़िलाउनि जी तयारी, मुक़ाबले जे इम्तिहाननि लाइ हिते ईंदा आहिनि ऐं अक्सर नौजवान ख़ासि करे FSC, BA ऐं BS जे शागिर्दनि जो ही पसंदीदा हंधु आहे। हिन इल्मी मीनार जी बुनियादु उन वक़्त जे ज़िले इंतिज़ामिया जे सरवण मोहतरम डिप्टी कमिश्नर अनवर उल हक़ साहब पंहिंजे वीज़न दौर अंदेशी ऐं किताब दोस्त मिज़ाज सां रखी। अनवर उल हक़ रुगो हिकु आफ़ीसर न, पर फ़िक्र जो फ़िक्र, इल्म जो आशिक़ ऐं नौजवान नस्ल लाइ नओं उजालो बणिजण वारो नालो हो, जंहिं पंहिंजे दौर में ही पुरअमन मुताले भरियो मरकज़ नौजवाननि जे मुस्तक़बिल लाइ तोहफ़े तौरु छॾे हलियो वियो। लाइब्रेरी जे बिल्कुलु साम्हूं तव्हांखे हिकिड़ो पार्क बि नज़र ईंदो, जंहिंखे जनाह बाग सॾियो वेंदो आहे। इन जनाह बाग खे बि अनवर उल हक़ साहब ठारायो हुयो। अॻिते वधूं था दोस्तो, ऐं मां कोशिशि कंदुमि त कंबर शहर जे बारे में तव्हांखे सही नमूने सां गाइड करे सघां ऐं सुठे नमूने सां हिनखे एक्सप्लोर करे सघां। कंबर शहर सिंध सूबे जे ज़िले लाड़काणे में वाक़िअ हिकु क़दीमी तारीख़ी शहर आहे। कंबर जो नालो तारीख़ी तौर ते केतिरनि हवालनि सां जुड़ियल आहे। हीउ इलाइक़ो क़दीम वक़्तनि खां आबाद रहियो आहे, जिते ज़राअत तिजारत ख़ासि हैसियत रखंदी आहे। 2004 में जॾहिं सिंध जे ज़िलनि जी नई सिर विरासत थी, तॾहिं कंबर शहर शहदादकोट सां गॾु करे नओं ज़िलो ठाहियो। कंबर अली खान में मौजूदु पुराणी ऐं क़दीमी रेलवे स्टेशन, जेका हींअर मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे, उन वक़्त में लाड़काणे जेकमाबाद लाइट रेलवे जो हिसो हुई। इब्तिदाई तौर ते हीअ रेल लाड़काणे खां रवानी थींदी हुई, कंबर अली खान में स्टॉप कंदी, पोइ आख़िर में जेकमाबाद ताईं पहुचंदी हुई। कंबर रेलवे स्टेशन लाइन जो हिकु अहम मरकज़ हो, जिते रेलूं रुकबियूं हुयूं, बीहंदियूं हुयूं, मुसाफ़िर चढ़ंदा लहंदा हुआ ऐं माल गाॾियूं लोड थींदियूं हुयूं। स्टेशन ते उन वक़्त जे रवायती अंदाज़ में इमारतूं तामीर कयूं वयूं हुयूं, जिन में टिकट ऑफिस, इंतज़ार गाह, स्टाफ ऑफिसूं ऐं माल गोदाम शामिल हुआ। हिन स्टेशन जी अॾावत उन दौर जे अंग्रेज़ी तर्ज़ तामीर ते ॿधल हुआ। दोस्तो, असांजो चौथों स्टॉप हुयो कंबर शहर जे हिकु वॾे क़ब्रिस्तान में। हिन क़ब्रिस्तान में दफ़न आहे डॉक्टर मोहब्बत अली बुरड़ो। तव्हां सोचींदा हूंदा या तव्हांजा सवाल हूंदा त डॉक्टर मोहब्बत अली बुरड़ो केरु आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर मोहब्बत अली बुरड़ो तमामु सुठो लेखक हुयो, जे तमामु घणा किताब लिखिया। डॉक्टर मोहब्बत अली बुरड़ो 25 मार्च 1952 ते नूर शाह मोहल्ले कंबर शहर में हिकु पौरियत शौकत अली बुरड़े जे घर में जनमु वरितो। हिन आलिम, अणमुल ऐं मोहब्बती शख़्स जी वफ़ात दिलि जे दौरे सबबि 9 अप्रैल 1997 ते कंबर शहर में थी। दोस्तो, हिकिड़ो ॿियो किरदारु जेको मां तव्हांखे उन बारे में ॿुधाइण वारो आहियां ऐं तव्हांखे शायदि ख़बर न हुजे, पर तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो कंदो हलां त हिन ई क़ब्रिस्तान में मौजूदु आहे अदी ज़ायदा शेख। अदी ज़ायदा शेख सिंध जे इंतिहाई पुठ ते ऐं जागीरदाणे मुआशिरे में जनमु वठंदड़ हिकु इनक़िलाबी किरदारु, जंहिं पंहिंजी साह जी आख़िरी घड़ीअ ताईं अवामी इनक़िलाबी ऐं पौरियत दोस्त सियासत जी राह ते हलंदे ऐं हमेशह मज़लूमनि जी पासदारी कंदे तोड़ निभायो। हूअं बि ॾिठो वञे त हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजे कम ऐं क़ुर्बानीनि खे सारायो वञे ऐं मुंहिंजो किरदारु अॻुवाणी जी सिफ़ में नुमाया हुजे, पर अदी ज़ायदा शेख उन जे बिल्कुलु उबतड़ी। हूअ उन ॻाल्हि खां बेपरवाह बणिजी वाह वाह ऐं शोहरत खे पुठी ॾींदड़ हिकु तरफ़
तमामु सादी सभा जहिड़ी ऐं अवामी शख़्सियत हुई जंहिंसां पंहिंजा ॾुख सूर ओण महिल का बि आम ॻोठाणी ग़रीब औरत संदसि ऐं पंहिंजे विच में को बि फ़र्क़ु न ॾिसंदी खेसि पंहिंजो सभु खां वधीक वेझो अज़ीज़ सम्झंदी हुई। दोस्तो गर्मी तमामु घणी असांजो पंजो स्टाफ हुयो गेबी देरे जे स्टाफ वटि जिते ही कमंद वारो असां ॾिठोसीं ऐं कमंद लाजवाब हुयो। नौजवान कमंद जो रस कढी रहिया हुया। दोस्तनि चयो त हितां कमंद बीह करे ऐं पोइ वधीक सफ़र जो आगाज़ कयूं था। दोस्त टेबलुनि ते वेठा ऐं पोइ कमंद जो जूस अची वियो ताज़ो ऐं फ्रेश। रमीज़ जो कमंद जो जेको मां तव्हांखे सिस्टम ॾेखारियो त वॾनि वॾनि होटलनि ते काउंटर हूंदा आहिनि पर हिते अची मूंखे ख़बर पई त कमंद जे जूस जो बि काउंटर थींदो आहे जिते रमीज़ वेठो आहे। नौजवान पढ़ंदा आहियो? ज़बरदस्त। कमंद जो जूस पी करे जीअं अॻिते निकिरण वारा हुआसीं त सर निसार अहमद बुढ़े साहब जा शागिर्द इन ई स्टॉप ते हिंदाणो खपाए रहिया हुया। उन्हनि चयो त असांजो हिंदाणो खाई पोइ तव्हां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कयो। सो उन्हनि जे ज़ोर भरण सां असां हिन झोंपड़ी जे हेठां वेठासीं ऐं शागिर्द जेके सर निसार बुढ़े जा हुया उहे हिंदाणा कटण लॻा। दोस्तो हिंदाणे खाइण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। उहे तमामु घणा फ़ाइदा हिन वीडियो में त तव्हांखे नथो ॿुधाए सघां जेके तव्हां गूगल ते सर्च करे पाण बि ॾिसी सघो था। पर हा इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंदाणो जिस्म खे थधि ॾींदो आहे ख़ासि तौर ते गर्मीअ जे मौसम में जॾहिं जिस्म जो गर्मी पद वधी वञे थो हिंदाणो पाणीअ जी खोट पूरी करे थो। हिंदाणे में लॻभॻि 90% पाणी मौजूदु हूंदो आहे। मां हिकिड़ो नंढो व्लॉगर आहियां ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते वेंदो रहंदो आहियां ऐं उन्हनि जायुनि खे कैमरा जी अखि में बि महफ़ूज़ कंदो आहियां। कंबर जी हिकु वॾी दरगाह ऐं मशहूरु दरगाह ते पहुतुसि। वारे जी दरगाह ते मुंहिंजा फॉलोवर मूंसां मिलिया आहिनि ऐं असां कंबर खे जो एक्सप्लोर कयूं था थोरो वीडियो साईं वठी करे वरी साॼी डॉक्यूमेंट्री वठाई। ख़ुशि आहियो? महिरबानी। मां हिकिड़ो नंढड़ो व्लॉगर आहियां ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलणु मुंहिंजो तमामु घणो शौक़ु रहियो आहे। अॼु हिन दरगाह ते अचण जो मुंहिंजो इहो मक़सदु हुयो त हीअ कंबर शहर जी वॾे में वॾी मशहूरु दरगाह आहे उन्हनि जे माण्हुनि सां मिलां ऐं उन्हनि जा ख़्यालात ॿुधां ऐं उहे तव्हांजे आॾो पेश कयां। हिन दरगाह ते जॾहिं मां पहुतुसि त मुंहिंजी मुलाक़ात हितां जे ख़िदमत गुज़ार सां थी। हिन ख़िदमत गुज़ार जो नालो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा किलाल ऐं साईं ग़ुलाम मुस्तफ़ा किलाल साहिबु मूंखे दरगाह जो मुकमल विज़िट करायो। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा किलाल साहिबु मूंखे उहे कमरा ॾेखारिया जिते तालिब इल्मु हासिलु कंदा आहिनि ऐं रातियूं रहंदा आहिनि। पोइ साईं ग़ुलाम मुस्तफ़ा किलाल साहिबु मूंखे उन जॻह ते वठी वियो जिते रंध पचा थींदो आहे ऐं खाधो पीतो तयारु थींदो आहे। ऐं हीउ खाधे पीते जो जेको तव्हां सामान ॾिसो था बसर अञु देगियूं डेकोरेशन जो जेको बि सामान आहे हिन खे पंहिंजो आहे ऐं ज़ाती आहे। हीअ जॻह बि मूं विज़िट कई ऐं हिन जॻह ते तमामु घणा नौजवान कमु करे रहिया हुया। हिननि वटि देगियूं बि पंहिंजियूं हुयूं ऐं डेकोरेशन जो जेको सामान हुयो उहो मुकमल हिननि जो पंहिंजो हुयो। अॻिते वधियासीं दोस्तो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हे सभु शयूं जेके मां तव्हांखे ॾेखारियूं आहिनि या ॾेखारण वारो आहियां इहे सभु दरगाह जे बिल्कुलु पुठिएं पासे ॾांहुं आहिनि ऐं हिन दरगाह खे वॾी भित ॾिनल आहे। पार्क जी बि तमामु घणी एराज़ी हुई। उन खां पोइ ग़ुलाम मुस्तफ़ा किलाल साहिबु मूंखे वठी हलियो वाड़े ते जेको हिन दरगाह जो पंहिंजो वाड़ो आहे। हीउ वाड़ो जिते तव्हां ही माल बदल ॾिसो था या हिते जेके कमु कनि था पिया उहे बि दरगाह जे तरफ़ां कमु कनि था पिया। हिन वाड़े ते मूंखे तमामु घणो माल नज़र आयो जंहिंमें पाॾा ऐं मींहूं नज़र आयूं। पुछण सां मूंखे मालूमात थी त हीअ सभु माण्हू ॾेई विया आहिनि ख़ैरात जे लाइ। दोस्तो इहो हुयो कंबर शहर जेको मां तव्हांखे ॾेखारियो। पूरी कंबर त तव्हांखे न ॾेखारे सघियो आहियां पर जिथे जिथे मां वञी सघियुमि उहो सभु कुझु हिन कैमरा में महफ़ूज़ करे तव्हांजे आॾो मूं पेश कयो आहे। उमेदु कयां थो त हीअ नंढड़ी कोशिशि ऐं नंढड़ी कावश तव्हांखे पसंदि आई हूंदी। जिथे हुजो सुखिया हुजो। अलाह जे अमान।